अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजो दिलबर इरफान शेख उर्फ़ तकरार जो मीर ऐं तव्हांजो प्यार, तव्हांजो मोहबतूं इन्हनि कैरेक्टरनि सां जंहिंमें सजावल बि आहे, मूसा बि आहे, मीर बि आहे, इन्हनि जा सलाम जेके आहिनि उहे पहुचंदा आहिनि ऐं मां कोशिशि कंदो आहियां त उहे सलाम बाअमानत जेको आहे संगत ताईं पहुचायां। सो कुझु दोस्तनि तव्हांखे सलाम चया आहिनि, जंहिंमें प्रिंस जमायत बलोच शामिल आहे, मोहतरम मौलवी हसन अली जद साहब शामिल आहे ऐं सदोरो बहलकाणी मज़र बुगियो साहब तव्हांखे सलाम पियो चए फर्स्ट क्लास तरीक़े सां। परदेसी गाहु पेरूमल मोड़ जो उन में तव्हांखे सलाम चया आहिनि। वालेकुम सलाम, वॾी महिरबानियूं, लख कुर्बत सलाम। यूनिस जमालिया, राशिद अलिया ऐं सेवण शरीफ़ जो यूज़र आहे WD 60, अलीशान विलागर USA में, माना अमेरिका में असांजो दोस्त आहे अलीशान विलागर, उन स्पेशली तव्हांखे मूसा खे ऐं पंहिंजो सजावल सलाम चया। वॾी महिरबानी भाउ, लख कुर्बत सलामत जो अल्लाह साईं। सॼी दुनिया में जिते जिते बि सिंधी रहनि था, असांजी सिंधी ड्रामे तकरार खे ॾिसनि था, उहो उतां सलाम ईंदा आहिनि कमेंट जी सूरत में, उहो मां कोशिशि कंदो तव्हांखे पहुचायां। वॾी महिरबानी भाई। सो साईं रखियो बलोच कंबर खां तव्हांखे सलाम पियो चए ऐं एम खान तव्हांखे सलाम पियो चए, AP लगारी साहब आहे, अकबर अली जमाली साहब आहे, इज़हार काके पुटो आहे, उज़ैर जागीरानी आहे ऐं किश्वर वाघवाणी इंडिया खां ऐं किश्वर वाघवाणी असांजो रेगुलर जेको आहे सो व्यूअर आहे, काफ़ी माना सभु रेगुलर व्यूअर आहिनि जेके असांजे वीडियोज़ खे व्लॉग्स खे ॾिसंदा आहिनि ऐं एक्टिविटीज़ ते हुनजी नज़र हूंदी आहे। ऐं चाचड़ 222 माना 222 उन बि तव्हांखे सलाम चया। वॾी महिरबानी। ऐं कंहिंखे चवां राशिद चांडियो साहब आहे, कमर्शियलात कोट जो, अलीगढ़ मंगणहार साहब आहे ऐं कंहिंखे चवां फ़हीम लजा साहब आहे, शौकत लुड साहब आहे, हाकिम अली खोसो साहब बि तव्हांखे सलाम चया आहिनि ऐं JS राठौड़, जय शंकर राठौड़ उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। इहो पाकिस्तानी आहे? हा बिल्कुलु, पंहिंजे पुखास जो आहे, पुखास जो आहे। ऐं आशिक़ हुसैन माशूक शर साहब तव्हांखे सलाम चया आहिनि, महबूब अली ऐं सोबदार गबोल साहब बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं सभई दोस्त ख़ुशि जो सलामत जो, लख कुर्ब, वॾी महिरबानी तव्हांजो। ऐं हिकिड़ो यूट्यूबर आहे असांजो लवली लार्ज वाटरफॉल, लवली लार्ज वाटरफॉल उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। छाकाणि पंहिंजो नालो कोन लिखियो आहे, उनजे चैनल जो नालो आहे लवली लार्ज वाटरफॉल। अमीर बख्श बुर्दी साहब असांजो माइट आहे, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि ऐं सभु असांजा प्रिय, सभु असांजा माइट आहिनि जेके असांखे प्यार ॾियनि था, मोहबतूं ॾियनि था। मोहम्मद मूसा गांचो साहब आहे, इज़हार भट्टी साहब आहे, हारून अली आहे, शमन तीवणो साहब तव्हांखे सलाम पियो चए। शमन तीवणो असांजो आर्टिस्ट हिन ड्रामे में तकरार में मुंहिंजो गार्ड जो किरदारु कयो, शमन तीवणो जेको सजावल खान हाजन जो जेको आहे उहो भाणे जो आहे। अच्छा, हा तव्हां ॾिठो हूंदो। मज़ारी टीम बि तव्हांखे सलाम पई चए, ज़ुबैर अब्बासी साहब आहे ऐं गमशाद साखाणी साहब आहे, ख़ूबसूरत ऑफिशियल यूट्यूबर आहे, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। ऐं साईं रखियो मौलाई, उन बि तव्हांखे सलाम चया आहिनि। मंसूर समेजो साहब आहे, जावेद अली आहे, लक्ष्मण सिंह तव्हांखे सलाम चया आहिनि, दानिश अली बि तव्हांखे सलाम चया आहिनि ऐं सरदार किंग खान सरदार किंग खान बि तव्हांखे सलाम चया आहिनि। बाबर अली तव्हांखे सलाम चया आहिनि, नूर मोहम्मद साहब बि तव्हांखे सलाम चया आहिनि, ज़हीर अहमद सोलंगी साहब आहे, इमदादुल्ला भयो साहब तव्हांखे सलाम चया आहिनि ऐं नज़र मोहम्मद बलोच साहब तव्हांखे सलाम चया आहिनि, तनहा तारिक तव्हांखे सलाम चया आहिनि ऐं सफ़ीर करबला जेको करबला में रहे थो इराक में, उन बि तव्हांखे जेको आहे याली मदद चया आहिनि, सलाम चया आहिनि ऐं इस्माइल साहब तव्हांखे सलाम चया आहिनि, ख़ालिद हुसैन शाह सलाम चया आहिनि। कल्ह मूं जॾहिं नालो पियो ॾिठो त मुंहिंजो साईं ख़ालिद शाह असांजो डायरेक्टर आहे, साईं मादिर शाह कैमरामैन जो ब्रदर आहे वॾो, तमामु सुठो डायरेक्टर आहे। मुंहिंजो शायदि साईं जेको आहे सलाम न, पर हुनखे ख़ालिद हुसैन शाह उहो शायदि को ॿियो दोस्त हूंदो, सो ख़ालिद शाह जा त असां सलाम चया पर असां गॾु हूंदो आहे तक़रीबन। ऐं कंहिंखे चवां वसीम उनड़ साहब तव्हांखे सलाम चया आहिनि, DK बलोच साहब तव्हांखे सलाम चया आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन जेके नाला
मूं वटि हुया राशिद अहमद तव्हांखे सलाम चयनि वालेकुम सो इहे सभु सलाम जेके आहिनि तव्हां ताईं पहुचायासीं ऐं काफ़ी दोस्तनि जा नाला अगरि रहिजी विया आहिनि त उन्हनि खां मालूम ऐं इनशाला वरी आऊं उनखे थोरो लिस्ट आउट करे ऐं उहे तव्हांखे सलाम पहुचाईंदुसि महिरबानी लख कुर्ब भाई सभिनी उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं जेके असांखे ॾिसनि था मोहबतूं ॾियनि था ऐं जिन असांखे इहे सलाम मोकिलिया आहिनि अमानत उन्हनि जी असांखे मिली ऐं उन्हनि जे जवाब में असां उन्हनि खे वालेकुम सलाम या अली मदद चऊं था सलामत हुजो ख़ुशि हुजो वॾियूं महिरबानियूं इहे तव्हांजी मोहबतूं असां सां क़ाइम दाइम रहनि इनशाअल्लाह असां तव्हां सां गॾु रहंदासीं अच्छा पंहिंजो हिकिड़ो जेको असांजो व्यूअर आहे जमायत बलोच साहब जमायत बलोच उहो साईं मूसा जो वॾो माना आशिक़ आहे अच्छा मां बसि मूसा खे चई मुंहिंजो महबूब आहे ऐं इनखे का तकलीफ़ न पहुचाए ऐं हीअं न कर हूअं न कर मूं चयो हाणे छा चवांसि नवाब खान खे चई तव्हांखे चई मूंखे चई माना नवाब खान खे ॿुधे हाणे हुनखे कीअं माना मां चवां थो वाह मूसा बच कर मुंहिंजी माई भॼाए वञे कोई रियायत कर अच्छा तो मूसा के चो रियायत करे मूसा के चो तो असां रियायत करे सो बहरहाल ॾाढो संगत जो प्यार आहे मोहबत तव्हां सां स्पेशल तव्हांजी करेक्टर ॾाढो लाइक कंदा आहिनि त मीर खे जेको आहे सो बेस्ट मीर असां कमेंट्स ईंदा आहिनि तक़रीबन ऐं मां कोशिशि कंदो आहियां त असांजा जेके तकरार जा जेके बि करेक्टर आहिनि उन्हनि खे पंहिंजे यूट्यूब ते रिकॉर्ड कयां सभई करेक्टर जेके आहिनि सो उहे माना आहिनि पर जेके मेन जेके माना रखनि था उन्हनि जे लाइ जेको आहे सो तव्हां पंहिंजो संगत खे छा चवंदो मां इहो ई चवंदुसि त वरी बि लख लख महिरबानियूं तव्हांजो इहे मोहबतूं आहिनि तव्हांजा इहे कुर्ब आहिनि जेके असां सां आहिनि ऐं तव्हांखे सलाम बि पहुचा उन्हनि खे मान आहे इज़त आहे असांजी अखियुनि ते ऐं असां उन्हनि खे वालेकुम सलाम या अली मदद चऊं था ईअं ई असांजी मोहबत जेको आहे तव्हांजे दिलनि में घर कंदी रहे इनशाला असां जेको बि कयूं था तव्हांजे लाइ कयूं था ऐं उन खां पोइ जेको तव्हां असांखे ॾिसो था ब्लॉग्स में भाई जे या ॿिए कंहिंजे बि असांजी जेकी पाण में कचहरी थींदी आहे जेको मज़ाक मस्ती थींदी आहे उहो बि असां तव्हांजे लाइ रिकॉर्ड कंदा आहियूं सो इहे मोहबतूं क़ाइम ई दाइम रखो वॾियूं महिरबानियूं लख असांखे हमेशह पंहिंजे दुआउनि में यादि रखो महिरबानी तूं मूंखे टाइम ॾिनो मूंखे मुंहिंजे यूट्यूब चैनल जहिड़े बि जे लाइ वक़्तु कढियो इनशाला कठे आहे इनशाला